जी बिल्कुल, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻुवान अल्ताफ़ जिसकाणी जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ॾिनल हड़ताल वारे सॾ ते सॼी सिंध जीअं जेको सो कोटड़ीअ में बि मुकमिल शटर बंदि हड़ताल आहे। कोटड़ीअ जा मुख्य रोड जेके आहिनि शाही बाज़ार आहे, सराफ़ा बाज़ार आहे, उन खां अलावा लियाकत जेका रोड आहे उहो, ऐं जेके लतीफ़ चौक बारीजा चौक ऐं ॿिया इलाइक़ा मुकमिल तौर ते उते शटर बंदि हड़ताल आहे हिन महिल ताईं। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईअं ई कोटड़ीअ जा साइट वारा इलाइक़ा बबर चौक, ख़ुदा जी बस्ती, भिटाई कॉलोनी समेत नंढियूं वॾियूं कॉलोनियुनि में बि पिणु जेको सो शटर बंदि हड़ताल कई वई आहे। उन सिलसिले में असांजी पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि चयो त पुरअमन हड़ताल थी आहे, जॾहिं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे ज़िले अॻुवान यूनुस ओठो, इरशाद पंवर, अमजद मस्तोई सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चयल हो त अल्ताफ़ जिसकाणी जे क़त्ल वारे सॾ ते सिंध तरक़ी पसंद पारां जेको सॾ ॾिनो वियो उन ते अॼु सॼी सिंध जीअं कोटड़ीअ जी अवाम बि शटर बंदि हड़ताल कई आहे, कारोबार पंहिंजो बंदि कयो आहे। उन्हनि चयो त पुरअमन हड़ताल थी आहे जॾहिं त अल्ताफ़ जिसकाणी जो खून जेको सो रायगा न वेंदो। जी।